जय झूलेलाल। मुंहिंजो नालो दर्श टेकवानी आहे। मां 5 साल जो आहियां। मां सीनियर KG में पढ़ंदो आहियां। मां एयरपोर्ट स्कूल में पढ़ंदो आहियां। अॼु मां तव्हांखे हिकु सियाणे सिंधी चोपड़े जी ॻाल्हि ॿुधायां थो। छोकर नंढड़ो छोकर छोकर नंढड़ो छोकर नंढड़ो छोकर नंढड़ो छोकर नंढड़ो छोकर नंढड़ो छोकर नंढड़ो निकितो घर खां तकिड़ो तकिड़ो निकितो घर खां तकिड़ो तकिड़ो हथ संदसि में छटी प्यारी टिक 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 हथ संदसि में छटी प्यारी सिर ते टोपी कारी कारी सिर ते टोपी कारी कारी घुमंदो आयो नदी किनारे घुमंदो आयो नदी किनारे घुमंदो आयो उते ॾिठाई बाबू हिकिड़ो रे बाबू उते ॾिठाई बाबू संदसि पुठियां आयो तकिड़ो बिजली वांगुरु छोकर दौड़ियो जो थे बाबू खेसि निहोरियो सके में उते आयो नींगा सीट ठाही साम्हूं पीअर सी मथां सायो तुबदई पर छोकर चालाकी कई हिकदमि लेटी पियो धरती ते मथां कयाई ऊच जी हिकदमि लेटी पियो धरती ते मथां कयाई ऊच जी सी छटी जे मथां टुकी पियो वञी बाबू जे वात में सो पियो सी खटियो आहे बाबू ज़ख्मी वॼण लॻो पोइ छोकर जल्दी जॾहिं छटी या टोपी आयो मुंहिंजी टोपी छॾे छॾी या टोपी आयो कींजड़ उलापनी आयो घर ॾांहुं दौड़ियो तकिड़ो छोकर नंढड़ो 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 जय झूलेलाल।